ज़िले मटियारी में आम चूंडुनि जूं सरगर्मियूं शुरू। ज़िले में 4,17,629 वोटरनि, जिन में 2,21,177 मर्द ऐं 1,96,452 औरतूं शामिल आहिनि। हिकु क़ौमी तक एन 216 ऐं ॿिनि सूबाई तकनि PS 56 ऐं PS 57 ते पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु कंदे पंहिंजा नुमाइंदा चूंडींदा। डिप्टी कमिश्नर डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर मटियारी लाल ॾिनोमंगी आम चूंडुनि दौरान सभिनी इदारनि में मरबूत राब्ते लाइ डिस्ट्रिक्ट मॉनिटरिंग कंट्रोल रूम क़ाइमु करे छॾियो। ज़िले इलेक्शन ऑफिसर मसूद कुरैशी मुताबिक़ आम चूंडुनि दौरान ड्यूटी सरअंजाम ॾियण लाइ 5000 सरकारी मुलाज़मनि जी डेटा बैंक क़ाइमु कई वई आहे, जॾहिं त चूंड ज़ाब्तनि ते अमल दरआमद लाइ 1 डिस्ट्रिक्ट मॉनिटरिंग ऑफिस ऐं 4 मॉनिटरिंग ऑफिसर मुक़ररु कया विया आहिनि। एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 ऐं रिटर्निंग ऑफिसर एन 216 मोनिस अहमद, असिस्टेंट कमिश्नर ऐं रिटर्निंग ऑफिसर PS 56 आबिद कमर ऐं असिस्टेंट कमिश्नर ऐं रिटर्निंग ऑफिसर PS 57 अब्दुल सत्तार शेख असिस्टेंट रिटर्निंग ऑफिसरनि खां हलफ़ खणाए वरितो। इलेक्शन शेड्यूल लाइ पब्लिक नोटिस जारी कया विया आहिनि।